आल सिंध कुंभर इताद जी सालगिरह जी मुनासिबत सां खिपरो में पिणु तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें आल सिंध कुंभर इताद जे बानी डॉक्टर वली मोहम्मद कुंभर, हाफ़िज़ जावेद अली कुंभर, अरबाब अली कुंभर, ख़ान मोहम्मद कुंभर, एम जुमन कुंभर, वली मोहम्मद, नूर मोहम्मद, मोहम्मद यूनस, चनेसर कुंभर, इब्राहिम कुंभर, मोहम्मद फारूक कुंभर ऐं ॿियनि सालगिरह जो केक काटियो। उन मौक़े ते बाख न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इतिहाद जे अॻुवाणनि जो चवणो त सिंधी कुंभर बिरादरी खे आल सिंध कुंभर इतिहाद जी 13वीं सालगिरह जो मुबारकबाद पेश कयां थो ऐं उन सां गॾोगॾु बिरादरी खे चवां थो त सभु पंहिंजा जेके आहिनि विछा इख़्तिलाफ़ विसारे कुंभर बिरादरी जे फलाह बहबूद लाइ हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी थी वञो, बाक़ी ॿी का ॻाल्हि न कजो। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे जेको आहे पंहिंजे पाड़े जे जेके आहिनि ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जे ख़्यालु उन्हनि लाइ अॻिते वधो, उन्हनि जी ख़िदमत कयो, बीमार आहिनि उन्हनि जे इलाज लाइ अॻिते वधो, जेके अनपढ़ियल आहिनि उन्हनि जी तइलीम लाइ हासिलु कयो, नियाणियुनि जी तइलीम ते तमामु घणो ज़ोर ॾियो, छो त नियाणी पढ़ी ख़ानदान पढ़ियो। अॼु हिन ख़ुशी जे मौक़े ते आऊं पूरी कुंभार बिरादरी खे अॻु में बि चई चुको आहियां, अॼु बि वरी इहो पैगाम थो ॾियां त इंशाअल्लाह ताला असां जीअं अॼु सॾु कयो आहे, मूंखे उमेदु आहे त ईअं पंहिंजी बिरादरी पूरे तहलके मां गॾिजी असां सां गॾु कुलो कुले सां मिलाए करे ऐं असां पंहिंजी बिरादरी लाइ जाखोड़े सघूं ऐं पंहिंजी पोइते पियल जेके बिरादरी आहे उन लाइ असीं ॾुख सुख में असीं कमु अची सघूं। माण्हुनि खे अपील आहे त मेंबरशिप फार्म भराइनि ऐं असांजो साथ ॾियनि ताकी जेके बि इताद जूं पॉलिसियूं आहिनि असां उन्हनि ताईं पहुची सघूं। सालगिरह मल्हाई पई वञे, उन जूं सॼी सिंध में जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं तलकनि में हेडक्वाटर में जेके तक़रीबूं मुनक़द कयूं आहिनि उन सिलसिले में अॼु खिपरो में ॿ आल सिंध कुंभार इताद जे प्लेटफार्म तां हिकिड़ी ज़बरदस्त ख़ूबसूरत तक़रीब जेका मुनक़द कई वई आहे, उन तक़रीब जा जेके महिमान ख़ासि बानी जेके रूह रवां डॉक्टर वली मोहम्मद कुंभार साहिबु आहिनि, असां चाहियूं था त अहिड़े क़िस्म जा नंढियूं तक़रीबूं कराए सॼी सिंध में जेके कुंभार बिरादरी कुंभार कम्यूनिटी जेका आहे उनमें इतिहाद यकीन मुनज़म तरीक़े सां असां हिकिड़े प्लेटफॉर्म में गॾु थी पंहिंजा बुनियादी जेके मसइला जेके आहिनि उनजे हल लाइ पाण पतोड़ींदासीं त यकीनन असांजो शऊर, असांजी सम्झ, असांजी परख, असांजी ॾाइप ऐं असांजी अकुलमंदी जेका आहे उहा दुनिया जे उन्हनि जेके बि क़ौमनि ऐं क़बीलनि जा जेके माण्हू मुनज़म तरीक़े सां अॻिते आहिनि त असां जेकॾहिं यकीन ॾियानी सां जेकॾहिं ईअं हिकिड़े प्लेटफॉर्म ते हिकिड़ी प्लेटफॉर्म हिकिड़े झंडे सां गॾु थींदासीं त असांजा जेके बुनियादी माण्हुनि सां जेके ॻोठनि में ॿहिराणनि में वाहननि वस्तनि घरनि झरनि जंगनि में उतां जे तबक़ाती निज़ाम जा माण्हुनि जा जेके मसइला पाण सां दरपेश आहिनि उन ग़रीब कम्यूनिटी सां माण्हू सां रहाइश जे हवाले सां खाधे पीते जे हवाले सां या उतां जे इलाइक़े जा जेके जागीरदार वॾेरो तबिको जेको मिसकिन माण्हुनि सां जेके ज़ुल्म ज़ातियूं करे पियो पोरियो करण जे हवाले सां असां चाहियूं था त उहे बुनियादी मसइला तॾहिं हल थींदा जॾहिं असां कम्यूनिटी जे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थींदा। आल सिंध कुंभार इताद जी 13वीं सालगिरह जे हवाले सां जेको आहे को ठाहियो वियो आहे, जंहिंजी सदारत असांजे बानी मोहतरम डॉक्टर वली मोहम्मद कुंभार साहिब जी अॻुवाणी में थी। अल्हम्दुलिल्लाह इतिहाद जे हवाले सां असां अॼु जेको आहे खिपरो खां कींजर कश्मीर ताईं जो कुंभर बिरादरी आहे उहो मुतफ़िक़ ऐं गॾु थी चुका आहियूं ऐं असां हाणे जेको मेन इन मां उमेदूं जेको आहे उहो इहा था रखूं त कींजर खां कश्मीर ऐं खिपरो ताईं जेको कुंभार बिरादरी आहे उहा हिकिड़े सॾ ते ॾुख सुख गमी ख़ुशी मसइला मसाइल में जेकॾहिं लबे करे गॾु थिए थी त इहो असांजी सभ खां वॾी कामयाबी आहे ऐं इंशाअल्लाह ताला आईंदा बि असीं इहो चऊं था त जिते बि असांजी कुंभार कम्यूनिटी अक्सरियत में आहे उन जेके बुनियादी ऐं जाइज़ जेके मसइला आहिनि उन्हनि खे जेको आहे हल करण जे लाइ इंशाअल्लाह ताला हिकमत अमली जोड़े उन्हनि खे जेके आहे इन्हनि मसइला मसाइल जे हल लाइ इंशाअल्लाह ताला फौरी सुठी उमेद ऐं ख़बर ॾींदासीं। असां कुंभार समाजी तंज़ीम जे इन मौक़े तां बिल्कुलु जेको सो सॼी बिरादरी खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं ॿियो मुंहिंजी अपील इहा आहे त घणो कुझु करण लाइ आहे तंज़ीम जे हवाले सां दोस्तनि उहिदेदारनि ते आम वर्करनि ते इलाही ज़िम्मेवारी आइद थिए थी। सो हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी जाइ ते जेके उहिदेदार आहिनि या आम जेके कारकुन आहिनि मेंबरशिप जिन जिन वटि आहिनि उहे हिकु त जेके इन जेके तंज़ीम जेका कार्रवाई आहे जेका कागज़ी कार्रवाई आहे मुकमल या रजिस्ट्रेशन जो जेको अमल आहे उनखे जल्द खां जल्द जेको सो बहाल कयो वञे, उन खां पोइ सॼो रिकॉर्ड जोड़ियो वञे, छा कमियूं पेशियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा कम थी सघनि था, उन जी हिकिड़ी गुंजाइश निकिरी वञे। सो इंशाअल्लाह असां तंज़ीम सां गॾु आहियूं। क़यादत ते असांजा एतमाद आहे ऐं हीअ सुठी ॻाल्हि आहे हेतिरे ताईं असां पहुता आहियूं। अॻिते असांजा जेके मसइला आहिनि बिरादरी साहिबु जीअं असांजी एतिरी आदमशुमारी आहे एतिरो वाउंट आहे असांजो कमु कोन थो थिए, छो कोन थिए, उन लाइ असां गॾु थिया आहियूं ऐं अव्हांखे अलाह सां हिमत ॾींदो आहे।